अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शेब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। पीपल्स पार्टी जो कराची खां इस्लामाबाद निकितल अवामी लॉन्ग मार्च हैदराबाद खां मोड़ो रवानो। हैदराबाद में मार्च खे ख़िताब कंदे बिलावल भुट्टो ज़रदारीअ चयो आहे त सिंध जे पाणी गैस ते धाड़ो हणंदड़ कहिड़े मुहसास ज़रदारीअ सां ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। इमरान खे पक आहे त आवाम साणस गॾु आहे त असेंबली तां मुस्तइफ़ा थी आम चूंडुनि जो ऐलान करे इमरान पाण इस्तीफ़ा ॾिए न त जियाला खान से इस्तीफ़ा वठंदा लॉन्ग मार्च थियण खां अॻु ई कामयाबी मिली वेंदी। वज़ीर आज़म इमरान खान जो क़ौम खे ॾिठल खिताब जूं तयारियूं मुकमल। इमरान खान जे खिताब खां अॻु मुआशी टीम सां तफ़सीली मुशावरत। ज़रियनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म 30 खां 40 मिंटनि ताईं जो खिताब रिकॉर्ड कराए वरितो आहे। खिताब में आवाम खे रिलीफ ॾियण जो ऐलान बि करे सघे थो। अपोज़िशन लीडर शहबाज शरीफ ऐं PDM सरबराह मौलाना फज़ल रहमान विच में टेलीफोनिक राबितो। मुल्क जी सियासी सूरत हाल ऐं हुकूमत ख़िलाफ़ बेइतमादी रिथ ते ॻाल्हियूं। ॿिन्ही अॻुवाणनि जो बेइतमादी रिथ लाइ क़ानूनी ऐं आईनी राय वठण ते इत्तफ़ाक़। PTI 3 सालनि जो हिसाब ॾियण लाइ तयारु आहे। शाह बिलावल 15 सालनि जो हिसाब ॾींदो, पर ॾेई वज़ीर शाह महमूद कुरैशी बेइतमादी रिथ खे ड्रामो करार ॾींदे चयो आहे त लाड़काणे में PTI जा झंडा तब्दीलीअ जूं निशानियूं आहिनि। PTI जो हुकूक सिंध मार्च जेकमाबाद ऐं रतो देरो खां थींदो लाड़कानो। वॾे वज़ीर मुराद अली शाह PTI जे हुकूक सिंध मार्च खे तक़रीर करार ॾेई छॾियो। मुराद अली शाह चयो आहे त सिंध जे दौरे ते निकितल वफ़ाक़ी वज़ीर ख़ाली कुर्सियुनि खे ख़िताब करे रहिया आहिनि। को टोपी पाए सुतो पियो आहे त को मुरीदनि खे ॻोल्हे रहियो आहे। टीचर एसोसिएशन पारां NCHD ऐं बेसिक एजुकेशन कम्यूनिटी स्कूलनि जे उस्तादनि जे पको ॼण करण ऐं गुज़िरियल 8 महीननि खां पघारूं न मिलण ख़िलाफ़ अब्दुल क़यूम सुमरो नूर हसन चांडियो अब्दुल गफूर बुर्दी बाबू रिंद गुलाम शबीर मक्सी वली मोहम्मद मरी नूर अली रिंद ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे ॾहींदे चयो आहे त असां NCHD जा उस्ताद गुज़िरियल 15 सालनि खां ॿेराड़ीअ जे दौरान इलाइक़नि में ड्यूटियूं करे रहिया आहियूं ऐं ॿारनि जो मुस्तक़बिल संभाले रहिया आहियूं। लेकिन अफ़सोस सां चवणो थो पवे त असांखे हिन वक़्त ताईं पको न कयो वियो आहे ऐं नई पघारूं ॾिनियूं वयूं आहिनि। उन्हनि चयो त पाकिस्तान जे ॿियनि सूबनि में उस्तादनि खे पको करे उन्हनि खे वक़्त ते पघारूं ॾिनियूं वञनि थियूं, लेकिन सिंध जे उस्तादनि सां माटेली माओ वारो सलूक कयो पियो वञे। उन्हनि चयो त असां गुज़िरियल 15 सालनि खां तमामु घटि उजरत ऐं ईमानदारीअ सां ड्यूटी करे रहिया आहियूं, पर असां ग़रीब उस्तादनि ते कंहिंखे बि रहम नथो अचे। उन्हनि चयो त पघार न थियण करे असां कर्ज़ी थी विया आहियूं। असांजा मासूम ॿार बचा बुखूं काटण ते मजबूर आहिनि। उन्हनि वज़ीर आला सिंध तालीम वारे वज़ीर खां मुतालबो कयो आहे त असांखे पको कयो वञे ऐं वक़्त ते पघारूं ॾिनियूं वञनि त जीअं मासूम ॿारनि खे पकाकशीअ खां बचायो वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारीअ जे लॉन्ग मार्च जॾहिं काज़ी अहमद पहुते त कारकुननि वॾे अंग में पंहिंजे क़ाइदे जो शानदार इस्तक़बाल कयो। उन मौक़े ते PPA जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पंहिंजे खिताब में चयो त इंशाअल्लाह लॉन्ग मार्च इस्लामाबाद पहुचण खां पोइ इस्तीफ़ा ॾेई घर हलियो वेंदो ऐं हर सूरत में इमरान जो ख़ात्मो कयो वेंदो। उन वधीक चयो त अञा असां नवाबशाह पाता आहियूं त हिन ख़ौफ़ मां 10 रुपया फ़ी लीटर सस्तो करे हो। उन मौक़े ते सूबाई सदर निसार अहमद खोड़ो, ज़िले सदर अली अकबर जमाली तहलका दौड़ जे सदर इंजीनियर अब्दुल रसूल बिरोई ख़िताब कयो। जलसे में MNA गुलाम मुस्तफ़ा शाह, MPA गुलाम कादिर चांडियो, तैमूर अली, नवाज़ बिरोई ऐं ॿिया शामिल। शेब अली उमरानीअ खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।